तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल ते थोड़ो मां हिन में शामिल थी कयां ऑयल। इहो असां ऐड कयोसीं। पटाटनि खे थोड़ो बाइट साइज़ कंदासीं। इन सां गॾोगॾु हमदर्द रेसिपी मिक्स वारा जंहिंजो चवणु आहे त MSG फ्री इन्हनि जा जेके मसाला आहिनि असांजे कुज़ीन जी पाकिस्तानी कुज़ीन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त ऑथेंटिक टेस्ट आहे ऐं तमामु बहितरीनु आहिनि। ज़रूरु तव्हां इन्हनि खे ट्राई करो। नेचुरल इंग्रेडिएंट्स में तयारु कया वेंदा आहिनि। तमामु ज़बरदस्त मसाला आहिनि हमदर्द जा स्पाइसिस मिक्स। चाहे 2 खां 4 तव्हां पटाटा खणो। इन्हनि खे मां बॉइल कयो आहे। बॉइल करण खां बाद में हिन खे पीसिस था कयूं। बसि एतिरा जेतिरा तव्हांजे ईज़ीली बाइट साइज़ हुजनि, तव्हांखे ईज़ी लॻनि। ऐं मां ऑयल ऐड कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि असां सां ताउन कयो आहे। विटामिन ए विटामिन डी इन में मौजूदु आहे। इहा ई वजह आहे जो तव्हांजा खाधा न सिर्फ़ु ज़ाइक़ेदार थींदा बल्कि सेहतमंद बि तव्हांखे रखंदा। चलो जी, मां हिन में शामिल थी कया। थोड़ा पटाटा असांजा लूण सां गॾु जॾहिं फ्राई थींदा न त हिन जो फ्लेवर तमामु सुठो अची वेंदो। हे अची विया असांजा पटाटा। तलो कुकिंग ऑयल में इन्हनि खे थोड़ो फ्राई कंदासीं। थोड़ो मां हिन में शामिल कंदमि लूणु हस्बे ज़रूरत। ऐं जेसीं ताईं असांजा पटाटा फ्राई था थियनि, थोड़ियूं जेके असांजूं वेजिटेबल्स आहिनि उन्हनि खे कट कंदासीं। लूणु असां हिन में शामिल कयोसीं। जेके तव्हांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि पंहिंजे चाट में उहे तव्हां शामिल कयो। मां हिन में बसर बि ऐड कंदमि। थोड़ा टमाटा आहिनि उहे असां शामिल कंदासीं ऐं क्यूब्स में बसरनि खे कट कयो। इन खां अलावा थोड़ा धाणा लीमे जी रस, चाट जो मसालो उहो असां हिन में शामिल कंदासीं। सावा मिर्च जेकॾहिं तमामु घणो तव्हांखे स्पाइस पसंदि आहे त थोड़ा तव्हां हिन में सावनि मिर्चनि जो बि इस्तेमालु करे सघो था। मां हिन में चाट जो मसालो विझंदमि। बसि दैट्स इट। चलो जी, तलो कुकिंग ऑयल में पटाटनि खे असां कयूं था फ्राई। ऐं जेसीं ताईं हे फ्राई था थियनि असां थोड़ो पंहिंजी भाॼीअ खे कट था कयूं। गिदामड़ीअ जी हिन में चटणी ऐड कंदासीं। थोड़ी साई चटणी हिन में असां शामिल कंदासीं। अच्छा, जेके बि असांजूं चाट आहिनि न, चणा चाट हुजे या पटाटनि में हुजे, चटणियूं मज़ेदार हूंदियूं त तव्हांजी जेका चाट आहे उहा बि मज़े जी लॻंदी। त मज़ेदार क़िस्म जी चटणियुनि जो इस्तेमालु कजो। ऐं यकीनन तव्हां रमज़ान खां अॻु में ठाही बि रखियूं हूंदियूं, ख़ासि तौर ते जीअं घरनि में इफ़्तार जो चाट वग़ैरह जो अहतमाम थींदो आहे। अच्छा, लूण में मां पटाटनि खे फ्राई थी कयां ऐं क्रिस्पी करण जे लाइ तव्हां सेव विझी सघो था, पापड़ी विझी सघो था। थोड़ो क्रिस्पी हूंदो आहे त मज़ेदार लॻंदो आहे। थोड़ो तव्हां हिन में कैबेज ऐड करे सघो था। थोड़ा तव्हां खीरा इन में शामिल कयो। जेका सब्ज़ी तव्हांखे सुठी लॻे थी उहा तव्हां हिन में ऐड कयो। अच्छा, इहे सभु कच्ची विझंदासीं, छड़ो असां पटाटनि खे फ्राई था कयूं। बाक़ी जेका भाॼी आहे उहा फ्रेश कटे करे हिन में शामिल कयूं। ऐं सर्विंग जे वक़्तु ऐड कयो। अगाटो ई शामिल करे न रखिजो, न त स्पेशली जेकॾहिं बसर हूंदा आहिनि कचा हूंदा आहिनि त पोइ उहे तव्हांखे सुठो मज़ो न कंदा। जॾहिं तव्हांखे हिन खे सर्व करिणो आहे
उन वक़्तु तव्हां हिन में बसर, टमाटा, धाणा इहे शयूं इस्तेमालु कयो। अच्छा, हाणे मां हिन में शामिलु थी कयां थोरो चाट जो मसालो।